थर जे रेगिस्तान मां उभरंदड़ उहो आवाज़ जेको रेतीअ जे ज़रनि वांगुरु नरम पर दिल जो सिधो असर कंदड़ उहो आवाज़ माई भाॻीअ जो हिकु सादी औरत पर हिकु अज़ीम फ़नकार जंहिंखे सिंधी लोक ऐं मौसीक़ी खे नई सुञाणप ॾिनी। अस्सलामु अलैकुम दोस्तो, मुंहिंजो नालो आहे सजाद ऐं अॼु कहाणी ॿुधाईंदुसि माई भाॻीअ जी। माई भाॻीअ जो जनमु थरपारकर जे हिकु सादे ॻोठ में थियो। वो नंढपिण खां ई हूअ पंहिंजी लोक ऐं गीत ॿुधंदी ॻाईंदी हुई, पर थर जे हवाउनि ऐं उठनि जे घटनि रेगिस्तानी ज़िंदगी जो हिन आवाज़ कुदरती सुर पैदा कया। हिन जो असुल फन कंहिं स्कूल या उस्तादनि वटां न, पर फितरत वटां सिखियल हुओ। वक़्त सां गॾु जो आवाज़ ॻोठाणनि खां शहरनि ताईं पहुतो। आख़िरकार हिन खे रेडियो पाकिस्तान ते ॻाइण जो मौक़ो मिलियो। जॾहिं पहिरियों भेरो संदसि आवाज़ रेडियो ताईं निशर थियो, माण्हुनि हैरान थी चयो त ही केरु आहे जंहिंजो आवाज़ एतिरो दर्द आहे ऐं जंहिंजे आवाज़ में एतिरो दर्द आहे। जॾहिं माई भाॻी स्टेज ते ईंदी हुई ऐं कलाम ॻाईंदी हुई त माण्हुनि जे दिलनि खे छुई विझंदी हुई। माई भाॻीअ जी ख़ासि तौर पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो कलाम ॻाए मशहूरु ऐं हिन आवाज़ में सुञाणप ऐं सचाई ऐं रूहानियत जेका सिंधू दिल में लहंदी हुई, उहा स्टेज जे बिना कंहिं ठाह ठूह जी सिर्फ़ु पंहिंजी सादी लिबास अजरक सां ईंदी हुई, माण्हुनि खे पंहिंजो दीवानो बणाए छॾींदी हुई। हिकु औरत लाइ उन वक़्तु मौसीक़ी अॻिते वधणु आसान न हुई, पर हूअ माई भाॻी पंहिंजे हिमत जो हौसलो क़ाबिलियत सभिनी रुकावटुनि खे पार करे छॾियो। हिन न सिर्फ़ु सिंध पर सॼे पाकिस्तान खे पंहिंजो फन लोहार मञरायो। माई भाॻीअ जो जनमु 1986 माई भाॻी हिन दुनिया मां लाॾाणो करे वई, पर हिन जो आवाज़ अॼु बि ज़िंदा रेडियो, टीवी ऐं सक़ाफ़ती तक़रीबुनि में सिंध ॻायल कलाम अॼु बि ॿुधियो वञनि। माई भाॻी हिकु गुलकार न, पर सिंधी सक़ाफ़त जो हिकु रोशन नालो हुई, रोशन बाब हुई। साबित कयो त असुल फन दुनिया मां निकिरंदड़ जेको